शहदाद कोट के शहरी भी रमज़ानुल मुबारक के बाबरकत महीने में महंगाई जैसे मुसीबत से दो चार हैं। जब हमने इस हवाले से शहरियों से बात की तो उन्होंने मसाइल का दफ्तर खोल दिया। रमज़ान शरीफ तो हाणे बीठो आहे, महंगाई बिल्कुल अग में भी है। रमज़ान में दुकानदार या किराने वारा या रेड़ी वारा हथ से पंहिंजा रेट बीणा हणी जेको आहे सो ग़रीब अवाम के अञा भी जीअण जे लाइ जेको आहे सो जंजाल करे छॾियो आहे। इन जे लाइ पुरज़ोर असां अपील कंदासीं आला अमलदारनि खां जेतिरो भी थी सके गरीब अवाम जी वध में वध मदद कई वञे। जेके भी तुंहिंजा सरंदियार आहिनि MP MN आहिनि असांजे शहर शहदाद कोट जा, को भी असांजे शहर जे लाइ शहर जे गरीब अवाम जे लाइ अमली कमु अॼु ॾींहं ताईं न कयो वियो आहे। बाबा वॾो महांगाई आहे, सफ़ा तमामु सख़्ती हले थो। ईअं सम्झ त गाॾे वारा बि ईअं सम्झ अन जो भी पैसा नथो निकिरे कढायो। ज़ोर सां मिड़ी रोज़ी था कयूं, रोज़े सां मिड़ी हले थो जान मिड़ी होॾों हाणे बि बस वारी खणी आहियो, 300 भी न निकिता आहिनि सुबुह लाॻो त घुमे सुमे ईअं हलूं था। बस वॾो महांगाई आहे, वॾो तमामु महांगाई थी वई आहे। हवाले सां असां इहो चई था सघूं जो छा आहे त असां ग़रीब माण्हू जेको आहे पौरत आहियूं, ॿारड़ी वेठल आहियूं। जेकॾहिं शहर अचूं था हिते पंचो खणी था अचूं त असांजो बोड़बाजी बि नथो निकिरे। जे बोड़बाजी वठूं था त वरी गे कोन्हे, जे गे आहे त वरी लूणु न आहे, जे लूणु वठूं था त वरी जेको सो आहे अटो कोन्हे। माना तमामु तकलीफ़ आहे। माना जेको सो आहे दांह जो जाइ बि कोन्हे। जे कंहिंखे दांह ॾियूं था बि दांह कोई ॿुधे ई नथो। बाबा महंगाई अरूज त चढ़ियल आहे। खाइण पीअण जी शयूं वापारे जी एॾी महांगी कयूं वेठा आहिनि। दुकानदार पंहिंजो रेट कयूं वेठा आहिनि। खंड महांगी, घी महांगो, अटो माण्हू रोज़ो रखे त छा ते रखिजे। बिजली जी भी वॾी लोड शेडिंग आहे, छा कयूं वाह। कैमरामैन लियाकत चंद्रामो के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शहदाद कोट।